नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा कराची का सिंध की राजधानी में सूफ़ी गाला मेलो शुरू थी वियो। सकाफत वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ज्ञानचंद इसरानी समेत ॿियनि जी शिरकत थी है। खानगी होटल में मुनक़िद 2 ॾींहनि वारे सूफ़ी गाला में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि वॾो अंग ॿारनि जो शरीक है। सूफ़ी गाला में सिंध जे नाले वारनि फ़नकारनि शफ़ी फ़कीर, रजब फ़कीर ऐं ॿियनि कलामनि ते नौजवान झूमी पिया आहिनि। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे गुरबीर आगाह कंदा हलूं। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध जी राजधानी में सूफ़ी गाला मेलो शुरू। सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सरदार शाह ज्ञानचंद इसरानी समेत ॿियनि जी शिरकत थी आहे। खानगी होटल में मुनक़िद 2 ॾींहनि वारे सूफ़ी गाला मेले में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, अपडेट कजो मेले के हवाले से छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सकाफत पारां जो 2 ॾींहनि वारो सूफ़ी गाला मेलो जो आहे वो शुरू थी चुको है। कराची के होटल में जो सूफ़ी गाला जो सकाफत जो वज़ीर सरदार शाह साहब जो तालीम खाते वाले सेक्रेटरी अकबर लगा रही है। 100 तादाद में औरतूं तोड़े ॿारनि जी शिरकत थी रही है। हिन केपी पंजाब खां पोइ केपी जा जेके रागी उहे पंहिंजी परफॉर्मेंस पेश कंदा सां गॾु हिन वक़्तु केपी जे रागिन पारां परफॉर्मेंस शुरू कई हुई है। 2 ॾींहनि सूफ़ी गाला कयो वञे। हुनमें 100 तादाद में औरतूं ख़ासि तौर ते ॿार जेके उहे पिण शरीक आहिनि। जी अब्दुल्ला, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।